अस्सलामुअलैकुम दोस्तों, सिंधी गीतन जो बेहतरीन फ़नकार सनाउल्लाह डेरो केर ऐं किथां जो आहे। फ़नकार सनाउल्लाह डेरो जी तज़लील कंदड़ केर आहे? छा हक़ीक़त में फ़नकार सनाउल्लाह डेरो जी तज़लील कंदड़ ही शख़्स पाकिस्तान पीपुल्स पार्टी जो को वॾेरो आहे? तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आया आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक तरफ़। त ही आहे फ़नकार सनाउल्लाह जानी, जंहिंजो तालुक़ टंडे आदम सां आहे। पेशे जे लिहाज़ खां ही हिकु यकतारे ऐं चपड़ी जो फ़नकार आहे। गुज़िरियल राति सईदाबाद अहमद शाह जे मेले ते हिन शख़्स फ़नकार सनाउल्लाह जानी जी ख़ूब तज़लील कई ऐं वीडियो भरे सोशल मीडिया ते बि वायरल करायो। वीडियो अचण बाद काफ़ी माण्हुनि में कावड़ जी लहर बि छाइजी वई। फ़नकार सनाउल्लाह जानी सैयद मुराद अली शाह खां मुतालबो कयो त मूंसां इंसाफ़ कयो वञे, किथे बि मुंहुं खणी वञण जहिड़ो न रहियो आहियां। जिन दोस्तों राति असां प्रोग्राम ते वियासीं, 15-20 माण्हू हुया जिन असांजी माना बेहमती कई आहे ऐं असांखे माना घटि वधि ॻाल्हायो आहे। सिंध गवर्नमेंट खे असांजी अपील आहे असां इंसाफ़ कयो वञे। फ़नकार सनाउल्लाह जी तज़लील कंदड़ शख़्स ॿियनि सुठनि फ़नकारनि खां सिर्फ़ु माज़रत कई, सनाउल्लाह खां माज़रत बि हिन शख़्स न कई। सुठनि फ़नकारनि खां सभिनि खां आउं माज़रत ख़्वाह आहियां। जे अगरि मुंहिंजे करे कंहिंजी बि दिलि आज़ारी थी आहे त आउं उन जी बि माज़रत करियां थो। वियासूं हिकिड़ो मेलो हो साईं एम शाह जो, उन में कुझु अहिड़ो सिस्टम थी वियो जेको मूंखे नागवारा लॻो। कुझु माण्हुनि जो चवणु आहे त ही शख़्स पाकिस्तान पीपुल्स पार्टी जो ख़ासि माण्हू ऐं वॾेरो आहे। हाणे ॾिसणो उहो आहे त सक़ाफ़त खातो या सिंध हुकूमत हिन खे गिरफ़्तार बि कराए थी या न, हिकु सवालिया निशान आहे।